पोपट स्पीकिंग। हेलो पोपट, हाउ आर यू? जूली, मैं बिल्कुल ठीक आहियां। तू ॿुधाए, तू ठीक आहीं? हाँ पोपट, आउं बिल्कुल ठीक आहियां। जूली, चाचो कबट ख़ुशि आहे? पापा बिल्कुल ठीक आहे पोपट, तोखे ॾाढो यादि कंदो आहे। पोपट, इहो त ॿुधाए मासी सैटेलाइट कीअं आहे? जूली, अम्मा ऐं बाबा न ॻोठ विया आहिनि ऐं बोरची खे बि पाण सां गॾु वठी विया आहिनि। जूली, मां अकेलो बोर पियो थियुसि, तॾहिं तोखे फोन कयो अथमि। हाउ सैड पोपट, तूं बोर थो थी ऐं घर में बि अकेलो आहीं। पोइ त पोपट, तोखे मानी टीके जे लाइ ॾाढी ॾुखाई थी हूंदी। ईअं कर, तूं असांजे घरां अची मानी खाई वेंदो कर। ईअं कर, तूं असांजे घरां अची मानी खाई वेंदो कर। मां को बुखियो आहियां जो तव्हांजे घरां अची मानी खाई वञा? न न पोपट, मां इन जे करे थोरी थी चवां, मां इन जे करे थी चवां त तूं किथे मानी खाईंदो हूंदो भला? हाँ, किथे मानी खाईंदो हूंदे भला? मां को सुञो आहियां? मां हींअर 5 स्टार होटल तां 500 रुपए जी मानी खाई पियो अचां ऐं ढो करे आयो आहियां। पोपट, मूंखे लॻे थो तूं कुझु खाई पियो। भला छा थो खाई हींअर? जूली, मां हींअर केक पियो खां।